अस्सलाम वालेकुम। तारुसो STV न्यूज़ आया वली मोहम्मद चाड़ो नज़र विझूं था गोलारची खां अमानुल्ला मेमण जे हिन रिपोर्ट ते। गोलारची भरिसां चक नंबर 17 में दी फ्यूचरिस्ट पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सकाफ़त जे हवाले सां हिक रंगारंगी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे प्रिंसिपल, उस्तादनि, शागिर्दनि, साफ़ियनि, मक़ामी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां क़ौमी गीत ते रक़्स कयो वियो ऐं आयल महिमान खां दाद वरिती, जॾहिं त शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जी सकाफ़त ते तकीड़ूं करे सिंध जी सकाफ़त ते रोशनी विझंदे चयो त सिंधी सकाफ़त क़दीम आहे जेका असांखे मुंहं जे दड़े मां आसार मिलिया आहिनि। शागिर्दनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में अहिड़ा सकाफ़त जा प्रोग्राम मुनक़द उस्तादनि कया आहिनि। असीं अजरक टोपियूं पाए शिरकत कयूं था। असांखे ख़ुशी आहे जो उन मौक़े ते परवीन टालपुर, ज़ाहिदा टालपुर सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त असांखे सैफ तरफ़ां स्कूल ॾिना विया आहिनि, जंहिंमें असां सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं।